जी दोस्तों, अवां खे भली कार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कयूं था त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। अॼु असांजो वीडियो हिकु सिंधी शख़्सियत जे बारे में आहे। साउथ इंडिया ॾखिण इंडिया जी फिल्मुनि जो हिकु वॾो सितारो, तेलुगु फिल्मुनि जो सुपरस्टार NTR जूनियर। NTR जूनियर जो तालुक़ु हिंदुस्तान में रहंदड़ हिकु सिंधी ख़ानदान सां आहे। पंहिंजे सिंधी हुजण जो ज़िक्र हिन हिकु TV इंटरव्यू में कयो आहे त हिन खे सिंधी ॻाल्हाइणु अचे थी। हिन जो तालुक़ु हिकु सिंधी फैमिली सां आहे ऐं हिन जे घर में सिंधी ॻाल्हाई वेंदी आहे। उनखां अलावा हिन पंहिंजी तालीम बि हिकु सिंधी स्कूल मां वरिती आहे। NTR जूं फिल्मूं न सिर्फ़ु हिंदुस्तान बल्कि पाकिस्तान में बि तमामु घणो मशहूरु आहिनि। दोस्तों, NTR जो फुल फॉर्म आहे नंदामुरी तरक्का रामाराव। NTR खे NTR जूनियर उन लाइ चयो वेंदो आहे छो जो हिन जो नालो हिन जे ॾाॾे NTR नंदामुरी तरक्का रामाराव जे नाले सां आहे, जेको पिणु हिकु मशहूरु अदाकार ऐं सियासतदान हुयो। उन लाइ NTR खे NTR जूनियर चयो वेंदो आहे। NTR जूनियर जो जनम 20 मई 1983 हैदराबाद इंडिया में हिकु सिंधी फैमिली में थियो। संदसि जी उमिरि 38 साल आहे। NTR पेशे जे लिहाज़ खां हिकु अदाकार ऐं रागी आहे। हिन जे वालिद जो नालो नंदामुरी हरिकृष्ण आहे, जेको हिकु अदाकार ऐं सियासतदान पिणु आहे। NTR पंहिंजी फिल्मी कैरियर में लॻभॻि 30 फिल्मुनि में कमु कयो आहे। हिन खे टॉलीवुड यानी तेलुगु फिल्म इंडस्ट्रीअ जो जवान चीतो यानी कि यंग टाइगर पिणु सॾियो वेंदो आहे। NTR 2018 में फोर्ब्स कंपनीअ जे टॉप 100 इंडियन सेलिब्रिटीज़ में 28 नंबर ते रहियो आहे। NTR पंहिंजे फिल्मी कैरियर जो आगाज़ 1991 में हिकु चाइल्ड एक्टर तौरु कयो। 1991 खां 2001 ताईं हू चाइल्ड एक्टर तौरु फिल्मुनि में कमु कंदो रहियो। NTR 1996 में फिल्म रामायणम में हिकु चाइल्ड एक्टर तौरु लीड रोल कयो। उन फिल्म खे नेशनल फिल्म अवार्ड फॉर बेस्ट चिल्ड्रन फिल्म अवार्ड मिलियो। उन खां पोइ हिन 2001 में हिकु हीरो तौरु फिल्म निमू चोडालानीअ में पंहिंजो फिल्मी सफ़र शुरू कयो। उहो सफ़र जारी रहियो। हिन जी फिल्मुनि जा नाला ही आहिनि: स्टूडेंट नंबर 1, आदि, सिम्हाद्री, राखी, यमाडोंगा, आदर्श, जनता गैरेज ऐं ॿियनि काफ़ी फिल्मुनि में कमु कयो आहे। NTR जी ईंदड़ फिल्मुनि में जेका 2022 में रिलीज़ थियण वारी आहे RRR, जेका अजय देवगन, रामचरण ऐं आलिया भट्ट सां गॾु आहे। हिन फिल्म जो डायरेक्टर SS राजामौली आहे, जेको बाहुबलीअ जहिड़ियूं सुपरहिट फिल्मूं ॾेई चुको आहे। RRR या RRR ही फिल्म हिकु इनक़लाबी फिल्म आहे, जंहिंमें हिंदुस्तान में अंग्रेज़नि जे दौर यानी ब्रिटिश राज ऐं निज़ाम ऑफ हैदराबाद जे ख़िलाफ़ु हिकु इनक़लाबी जंग खे ॾेखारियो वियो आहे। हिन फिल्म जो बजट 400 करोड़ या 4 अरब इंडियन रुपीज़ में आहे। RRR जो मुकमल फॉर्म आहे रोडरम, रनम, रुद्रम या राइज, रोर ऐं रिवोल्ट। जी दोस्तों, उम्मीद कयूं था त अव्हां खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। दोस्तनि सां गुज़ारिश आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। लख थोरा। जी लतीफ़। जय झूलेलाल।